ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं नाज़रीन। कंदकोट राणो स्टॉप इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टकरजी पिया आहिनि, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान फोत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में हिकु नींगर, 2 औरतूं शामिल आहिनि ऐं डॉक्टर पारां ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे।